सामारो मां डॉक्टर एमलाल वाघाणी की रिपोर्ट अवां ताईं पहुचायूं पिया। सामारो राहू आबाद लग गोठ हाजी बंदा अली राहू वासी कुर्बान अली राहू वल्द मोहम्मद उस्मान राहू अब्दुल हफीज़ वल्द हाजी इदरीस राहू जो चाचे हाजी इमदाद राहू खिलाफ नेशनल प्रेस क्लब सामारो ते एहतजाज। ख़बर मूजिब कुर्बान अली राहू मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त असांजो चाचो असांजे अबाणे प्रॉपर्टी पाण मुरादो विकिणी रहियो आहे ऐं असांखे हिस्सो कोन पियो ॾिए। असां कमिश्नर मीरपुर ख़ास खे असां एप्लीकेशन ॾिनी आहे। कमिश्नर साहब इंक्वायरी करे असांजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो। पोइ हाजी इमदाद राहू रेवेन्यू बोर्ड हैदराबाद चैलेंज कयो, उतां बि फ़ैसिलो असांजे हक़ में आयो, पर उन बावजूद हाजी इमदाद राहू प्रॉपर्टी विकिणी रहियो आहे। प्रॉपर्टी सामारो में हिकु घर A137 दुकान नंबर B291 बाक़ी रहियल प्लाट है। जेको बि असांजे गॾियल प्रॉपर्टी ख़रीद कंदो उन ज़िम्मेवार ख़रीद करण वारो पाण हूंदो। वधीक चयो हुननि चयो त हाजी इमदाद राहू ऐं 62 माण्हू असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांखे कुझु बि थियो त उनजा ज़िम्मेवार हाजी इमदाद राहू ऐं 62 माण्हू हूंदा। असां आला अख़्तियारनि खे अपील था करियूं त असां सां इंसाफ़ कयो वञे।